चूंकि ज़कात रजब जे महीने में फ़र्ज़ थी आहे, इन जे करे उलमा फरमाइनि त मुस्तहब आहे त रजब जे महीने में ज़कात ॾिजे। कराची हैदराबाद जा सेठ ऐं वापारी ज़कात ॾींदा आहिनि रमज़ान में। अरे बाबा रमज़ान में छो था ॾियो? चवनि था रजब में 1000 ॾियूं त 1000 जो सवाबु, रमज़ान में 1000 ॾियूं त 70,000 जो सवाबु। छो त वापारी हमेशह नफ़े खे ॾिसंदा आहिनि, तंहिं करे चवंदा असां एतिरो नफ़ो छो विझूं। बहरहाल रजब में ॾियो या रमज़ान में ॾियो, ज़कात फ़र्ज़ अथव। जीअं नमाज़ फ़र्ज़ आहे ईअं ज़कात बि फ़र्ज़ आहे। कुरान मजीद में जिथे नमाज जो ज़िक्र उते ज़कात जो ज़िक्र। अक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात, नमाज क़ाइम कयो ज़कात ॾियो। अञा बेनमाज़ी ते दुनिया में अज़ाब न आयो आहे, जन ज़कात न ॾिनी उन्हनि ते अज़ाब आया। तव्हांखे ख़बर आहे मदीने में हिकिड़ो मुस्लमान हुयो, तालब आहे हुनजो नालो। वो साईंदन के जैसे दुआ करो अल्लाह से माल दे, मिल्कियत दे, दुनिया दौलत दे, ताकि खैरात कयो, सदका कढूं, ज़कात ॾियूं। मस्जिद मदरसा ठाराया, सुञो माण्हू रुॻो परावन हथनि में पियो थो निहारे। नबी से फरमा अला तुहिब्बु अन तकून मिस्ली, छा तू हिन ॻाल्हि खे पसंद नथो करीं त तूं मां मोहम्मद मुस्तफ़ा वांगुरु हुजी, मां बि ग़रीब। चई न सही दुआ घुरो अल्लाह से माल ॾे, पैसो हूंदो त दीन जो कमु थींदो, सुञो माण्हू छा करे सघे। साईं जन हकीम हुया, सम्झनि पिया त दुनिया हिन जे लाइ नुक़सान, पर हू ज़िद करे बीह रहियो। साईं दुआ जेसि ताईं दुआ न घुरंदो तेसि ताईं मां न उथंदो। साईं जन हथ खां मथे या अल्लाह साल में माल खे वधा। साईं जन जे हथनि खणण जी देरि हुई। साहबा फरमाईंदा ईअं पियो साल में जो माल वधे, कान मदूद जीअं कीड़ा हूंदा, कीड़ा निकिरंदा वेंदा, ईअं हुनजो माल पियो वधे। बकरियूं, रिढूं, ॾूठ, ढगियूं, जंहिं कारोबार में हथ विझे त ॾंदारनि सां पैसा। अल्लाह जे नबी जी दुआ। 5 वक़्त जमात सां नमाज़ पढ़ंदो हो, 2 वक़्त हलिया, फजर जी नमाज़, ईशा जी। माल जे अंदरि ॿार करण में अञा जो माल वधियो त 5 ई वक़्त हलिया विया। जमात नसीब न थी, छो त माल वधो माण्हू मसरूफ़, माल जो कमु खुटंदो ई कोन। गांव करे अच, वरी पुत्र करे, वरी मल ॾे, वरी छेड़ा, वरी पाणी प्यार, वरी उन्हनि खे वेझार, सॼो ॾींहुं माल जो कमु पियो। जुमे जे ॾींहुं ईंदो, पछाड़ी में जुमो बि हलियो। माल वधो माण्हू कॾहिं थर, कॾहिं कोहिस्तान, जिथे वसकारो थिए, जिथे गाह हुते माल। ये हिन वक़्तु थर जा माण्हू अंदरूनी सिंध में माल काए अची पहुता न, वरी जो मींहुं वसंदो वरी बस जुमो बि हलियो। रजब जो महीनो आयो, साईं जन में सफ़ीर मोकिलियसि, फरमायो साल भेॾे वञिजो। ये ॿई साईं जन जा कासिद आया, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। वधा ॾियो अहवाल। बाबा असां मदीने खां पिया अचूं, साईं जन मोकिलियो आहे, दुआ बि तो घुराई त रब माल ॾींदो त ख़ैरातूं कंदासीं, सदका कढंदासीं, ज़कातूं ॾींदासीं।
सुरब खोग ॾिनो अथई बाबा हाणे ॾे ज़कात 40 लकड़ियुनि ते हिकु बकरी 40 ॾींहंनि ते हिकिड़ी रिढ 30 ढॻियुनि ते 2 सालनि जो गाभो 5 ऊठनि ऊठरी 6 ऊठ थियनि साल जो गोरो 2.5 रुपया 1000 ते 25 रुपया लख ते 2.5 40 पती ज़कात ॾे हिसाब जो कई चई वञ भेणा ही ज़कात त कान्हे ही त चटी आहे चई बाबा हाली हलो हिसाब करे पोइ हुते पहुचाईंदुसि जंहिंखे न ॼाणो हूंदो उहो ईअं चवंदो वरी साहिबु हाली हल हारनि सां हिसाब कयां सेठ सां हिसाब कयां हुते पहुचाईंदुसि अरे बाबा मौली साहिबु गाॾी काए आयो आहे अन्न जो कटो ॾियो जेको हिते नथो ॾिए इहो मदरसे पहुचाईंदो सोचे बाबा हाली हलो घटि सां वरी ॿियो मुस्लमान हो हुन वटि 7-8 ऊठा उहे ॿई साईं जन जा कासिद आया बाबा तो ते ज़कात पवंदी साल जो तोॾो सम्झो था गोरो चवंदा हो तोॾो चवंदा गोरो तो हुन वरी जवान चयो यार ये 8 ई ऊठ रब ॾिना 8 ई ऊठ काए सुभान अल्लाह गरीब जी दिल करे साईं जन जो पैगाम खणी आया अल्लाह जे नाले ते वरी साल जो तो 8 ई ऊठ काए मुंहिंजी काश हिन वक़्त बि दिल गरीब मस्जिद में मदरसा में वाइज़ जलसा खैरातूं ये सब गरीब पिया चंगे कम ते पैसो ख़र्च थे समझो तो हलाल मस्जिद में मदरसे में तालबंदे आलमंदे तबलीग जमात वारंदे वाइज़ में जलसे में पैसो ख़र्च थे समझो तो हलाल जो ॿियो बि हलाल शराब नोशी ते ज़िना ते मौसीक़ी नाच गाना वॾेरनि ऐं सरदारनि जी ख़ुशामद में दावत वज़ीरनि ऐं गवर्नरनि ऐं साहबनि जे दावतुनि ते लखे रुपया ख़र्च थियनि सम्झो त पैसो बि हराम जो ॿियो बि हलाल पैसे जी निशानी आहे चङे कम दुआ कयो अल्लाह असांखे हलाल रोज़ी नसीब फरमाए वरी उहे पैसा चङे कम ते ख़र्च करण जी बि रब थो हिननि चयो न बाबा साल जो तोॾो हुन चयो बाबा साईं जन जो हुकुम रखंदे हिन साल जे बच्चे मूं छा थींदो कायो त 8 ई ऊठ 8 नथा कायो त को जवान ऊठ त कायो जेको मुंहिंजे साईं खे कम त अचे सम्झो सुभाणे को हुजे त हुन में गोश्त हुजे ॿार खणी सघे हिन बच्चे मूं छा थींदो अल्लाह बस हुए अल्लाह ताला जिब्रील के हुकुम कयो जिब्रील वञ मुंहिंजे महबूब खे इतला ॾे त जंहिं माल जी दुआ घुराई उन जो हाल इहो थियो भई साईं जन जा कासिद आया मदीने में जीअं जे साईं जन जे साम्हूं आया नबी से फरमा वई हिकु साल बो बर्बाद साल बो तबाह वो खबर पियसि त बाबा साईं जन तोखे पिटियो आहे वो भी खौफ़ थियुसि त मतिलबु बकरियूं ऐं रिढूं मरनि न अलाह जो ख़ौफ़ न थियुसि ख़ौफ़ थियुसि रिढो न बकरी ढॻी न ॾाची डुबरियूं अंधियूं मंडियूं उहे काए आयो साईं जन वटि साईं जन फरमायो न बाबा जंहिं यार जे पार खे न सुञातो हुन यार खे कहिड़ो सुञातो मुंहिंजा माण्हू तो वटि आया त उन्हनि खे मोटाए छॾियो हाणे तुंहिंजे माल जी असांखे ज़रूरत
वरी भी माफ़ी न पियो वठे भला तौबा करे असां ग़लती आ वरी भी साॻियो चई चङो भला नथा वठो त भला अल्हम्दुलिल्लाह यो बची अल्लाह से फरमायो मिनहुम मन अल्लाह लइन आताना मिन फज़लिही फरमाए मांगो की मांगवागा हम जी की अल्लाह से वायदो था कल वमिनहुम मन आखद अल्लाह लइन आताना रब फरमायो मांगो के मांगो आगा जेके अल्लाह सां वायदो था अल्लाह सां वायदो था कनि या अल्लाह जेकर तू दुनिया ॾिनी दौलत ॾिनी माल मिल्कियत ॾिनी त पोइ ख़ैरातूं कंदासीं सदका कढंदासीं ज़कातूं ॾींदासीं मस्जिदूं मदरसा ठाराईंदासीं दीन जा कम कंदासीं लनसद्दक़न वलनकूनन्न मिनस सालिहीन वायदो रब माल ॾिनो त सदको कढ खैरात ज़कात सखी बंगी साले अल्लाह से फरमायो फलम्मा आताहुम मिन फज़लिही बखिलू बिही वतवल्लऊ वहुम मुरिज़ून फ़अक़बहुम निफ़ाक़न फ़ी क़ुलूबिहिम इला यौमि यल्क़ौनहु बिमा अख़लफ़ुल्लाह मा वअदहू फरमाई जरा मारा माउन के माल मिल्कियत ॾिनी मास दुनिया दौलत ॾिनी मास फलम्मा आताहुम मिन फज़लिही